ठटे ज़िले के साहिली इलाइक़े ऐं पाकिस्तानी सामूंडी हदुनि में मच्छी जो शिकार कंदड़ ठटे ज़िले के मुख़्तलिफ़ तालुक़नि जाती शाहबंदर खारो छाण ऐं केटी बंदर जा 55 खां वधीक माहीगीर हिन वक़्त इंडिया जे जेलनि में बेगुनाह क़ैद काटे रहिया आहिनि। ज़िले जे उणे समुंड में मच्छी जो शिकार कंदड़ माहीगीर जॾहिं सीर किरेक ऐं काजर किरेक वारनि इलाइक़नि में मच्छी जो शिकार करण लाइ पहुचनि था त इंडियन मेरीन फोर्सिस जा एहलकार मल्हानि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए ज़बरदस्ती खंबे इंडिया जे जेलनि में वाड़ियो छॾीनि। ठटे ज़िले जे हिन वक़्त इंडिया में क़ैद तक़रीबन 55 मल्हानि जा ख़ानदान फाका कशी जो शिकार आहिनि। हुकूमती इदारा तोड़े मल्हानि जे फलाह ऐं बबूद जे नाले फंड वठी हड़प कंदड़ तंज़ीमनि अॼु ॾींहुं ताईं उन्हनि ग़रीब ख़ानदाननि जी का बि वार नाहे कई। माहीगीरनि असांजे ज़िले में ऐं उहे वञनि था जॾहिं पंहिंजे धंधे ते मतिलबु रोज़गार लाइ त उहो पाकिस्तान जी हदुनि मां टुपे वञनि की इंडिया जी हदुनि में छो समुंड वॾो आहे त हिन सां ख़बर कोन थी पए। पोइ इंडिया वारा उन खे किडनैप कंदा आहिनि, पोइ अगवा करे पोइ उन ते तशदद कनि था ऐं उन सां मारकुट कनि था, उन सां इलाही सलूक कनि था। ऐं असांखे ॾाढो ॾुख जी ॻाल्हि आहे त असांजी हुकूमत जेकी आहे सो उन ॻाल्हि ते को एक्शन कोन थी वठे, न को उन्हनि ते को अमल थी करे। उन खां पोइ जेको उन्हनि जो ख़ानदान आहे जेको उहो बि वीचारो हुते आहे, हुते उन जो केरु को ॿुधण वारो कोन्हे, न को ॿियो उनखे न को रोज़ मतिलबु उनखे खाद खुराक कोन थी मिले, न को उनखे राशन, न को कुझु का बि न। पर मतिलबु असां इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे जेका असांजा जेका आहिनि पंहिंजे हुकुमरान उनखे अपील कंदासीं महिरबानी करे उनजी मतिलबु होॾां बि जेको तशदद थिए थो उन्हनि ते उते बंदि करायो वञे। ऐं हिन खां अलावा जेको हिन जा जेका बचा आहिनि ते उन्हनि खे बि जेको कुझु राशन वग़ैरह कुझु सहूलियतूं ॾियनि त उहो पंहिंजे गुज़र सफ़र कनि। हिन वक़्तु 150 माण्हू आहिनि। अख़बार में असां ॿुधो आहे त ज़िंदा आहिनि क़ैदनि मां उनजे भारत वारे जेल में, जंहिंमां 14 माण्हू असांजा रिश्तेदार आहिनि, चाचा आहिनि, के मामा आहिनि, के सौट आहिनि ऐं उन्हनि जी अख़बार में ख़बर असां ॿुधी। हिन वक़्तु तव्हांजी महिरबानियूं तोराइनि जो असांजो कुझु ॿुधो आहे ऐं अॻिते असांजो आवाज़ु ॿुधाइणु चाहियो था। तक़रीबन मुंहिंजो भाउ आहे अमीर बि दांदल, अमीर भाई मोर दांदल, भेनू दांदल आहे ऐं तक़रीबन त इलाही खैरू दांदल आहे, इहो हैदर आहे, सुमार आहे, बाबू आहे, तक़रीबन ज़्यादा केतिरा नाला ॿुधायां त असांजी दिलि खुली पई आहे। उन समुंड में इंडिया ऐं पाकिस्तान पारां वाज़े हदबंदी न हुअण ऐं इंडियन फोर्सिस जी कहिड़ी कार्रवाइनि सबबु मल्हानि जो रोज़गार ठप थी वियो आहे ऐं हिन वक़्तु केतिरनि मल्हानि मजबूरनि पंहिंजूं ॿेड़ियूं लंगर करे छॾियूं आहिनि। सीर किरेक ऐं काजर किरेक समेत समूरनि सामूंडी हदनि में मल्हानि मथां थींदड़ इंडियन फोर्सिस जे ज़ुल्म खे रोकण ऐं मल्हानि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ हुकूमत खे फौरी तहरीक वठण जी ज़रूरत आहे त जीअं ग़रीब मल्हां पंहिंजो रोज़गार बाआसानी करे सघनि। कैमरामैन अब्दुल अज़ीज़ जोखियो सां गॾु एजाज़ वारियो, मेहरान टीवी।